भी हुई आलिमा भी हुई। शादी थी इन बुजुर्ग जे धीउ जी शादी जी पहरी रात आ। सस दरवाजे ते आई। केर? सस हेॾे ॾियारियो। अम्मा जल्दी कर, सॼो घर माइन सां भरजी वियो आहे। वञी करे बुजुर्ग जे धीउ जी ज़ियारत करे अचो। हज़रत अहमद बिन हंबल जी धीउ थी चए पंहिंजे ससु खे, चए मुंहिंजी अम्मा जेके बि मायूं आयूं आहिनि अवल सारनि मायुनि में ऐलान कर त का बेनमाज़ी माई मूंखे हथ बि न ॾे, पर का बेनमाज़ी माई पंहिंजो पाण मुंहिंजे आॾो ज़ाहिर बि न करे। अॼु ॾींहं ताईं अहमद बिन हंबल जी धीउ अल्लाह जो कसम खयो थी चवां त मूं अॼु ॾींहं ताईं बेनमाज़ी औरत जी शिकिल न ॾिठी आहे, न मूं बेनमाज़ी औरत खे हथ ॾिनो आहे। मुंहिंजे हज़रत अहमद अली लाहौरी सॼी ज़िंदगी बेनमाज़ी हथ जो पाणी न पीतई। इहे बि बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि न। भला हिते निमाज़ न थी वञे? 24 कलाक रात ॾींहं में हल 5 ई निमाज़ूं, भला कलाक रब फरमाते 23 कलाक तुंहिंजा, हिकिड़ो कलाक त मूंखे ॾे। जे ॻाल्हि ग़लति थो कयां? अल्लाह ही उहो महीनो अथई ऐं निमाज़ उहो अमल आहे जो मेराज वारी राति सुणे रसूल खे रब मथे घुराए रूबरू तोहफ़े में निमाज़ ॾिनी। अञा वॾे आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां अल्लाह अकबर। केजादुल्लाह कुरान मजीद में निमाज़ जे बारे में अब असांखे हीअं बि सम्झायो। सुभान सुभान त चयो, निंड बि खयो थी वञे, उबासियूं ॿई त खणे चयो सुभान। अॼु मां सवेर आयो आहे, न त मुंहिंजे नाले चवंदा आहिनि ओसदुल्ला खोड़ो चवंदो न जमायत खे, छो त मौलवी गुलाम यासीन खां तारीख़ वठो राति जो 3 बजे ईंदो आहे। वरी अॼु मां सवेर आयो आहियां, जमायत कुझु सुस्तीअ सां आई आहे, हा न? जो सुस्ती ख़त्म कंदा ते चुस्त थींदासीं। अञा वॾे आवाज़ सां कुरान में फरमातो अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात। अञा वॾे आवाज़ सां बुलंद बुलंद आवाज़ सां जो सुभान अल्लाह। वक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। अञा भी वॾे आवाज़ सां वरी इन्ही आयत में फरमाई त क़ाइम कयो निमाज़ ऐं ॾियो ज़कात, कयो रुकू कंदड़ सां गॾु रुकू, यानी बाजमात निमाज़ पढ़ो। वॾे आवाज़ सां ॿियो सिपारो तो पढ़ा सूरतुल बकरा जी आयत तो पढ़ा। ये भी अल्लाह से निमाज़ जे बारे में आवाज़ के हीअं भी समझायो आहे। कुरान फरमातो वक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात। सुभान अल्लाह जो हाल ई कोन्हे। अहिड़ो हाल थी वियो अथव हींअर ई इंजण मुंहिंजी तती त ठोकाव कढाईंदोमांव। अञा वॾे आवाज़ सां हींअर ई अहिड़ो हाल थी वियो अथव जहिड़ी सकरात लॻल हुजेव। मुंहिंजो नालो बि गुलाम यासीन, पढ़ां बि सूरत यासीन, दम टुटेव। अॼु रंग जी विया हो मक्सी साहब, ख़ासकेरी साहब, बिरोही साहब, ज़रदारी साहब। अॼु रब वहां ते राज़ी आहे। हेड़ो कुरान खुदा जो कसम, कुरान ॿुधंदे थक लही ईंदव। अन्या भी वॾे आवाज़ या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अन्या भी वॾे आवाज़ फरमाई मोमिनो अगर चाहियो तो मां अल्लाह तव्हांजी मदद कयां। अब तव्हांखे अल्लाह जी मदद खपे या गैरनि ते भाड़ियो वेठो हो त मूंखे अल्लाह जी मदद न खपे, साईं वेठो आहे, फलाणो वेठो आहे, सभ जो मददगार केरु आहे? इहे साईं बि कंहिंजे दर्जा सवाली आहिनि। अञा वॾे आवाज़ सां हेॾे हर रब फरमाए मोमिनो अगर चाहियो त मां ख़ुदा मदद कयां, नस्लनि में फसलनि में बरकत ॾियां, उम्र में सिहत में बरकत ॾियां। हेॾे हर मुॾे हेॾे हरियो इज्जत ॾियां,
मरी कब्र में जो त कब्र में रंग लाई छड़िया मैदान मशर में आमाल नामो सजे हथ में मिलेव जन्नत जा दरवाजा खुली वजन मोहम्मद जो भाकुर नसीब थे मौजो दीदार हेॾे हर मुंडे चाहियो था तमा रब मां जो सब मददू क्या त मोहम्मद चवेन त सब्र भी कल ऐं निमाज़ भी पढ़न इन बिन्ही रस्तन ते हलण मोमिनन जो कम आहे हिन जी मदद करण मां अल्लाह जो कम ऐं इन बिन्ही रस्तन ते हुजूर जे सहाबा अमल करे ॾेखारियो सहाबी सब साबिर हुया निमाज़ी हुया पर इन आयत ते हुजूर जे बचन अहल बैतन भी अमल करे ॾेखारियो तवजो आहे पर मां हीअं चवां त इन्ही आयत ते अमल कीअं कजे करबला वारे मौला हुसैन का पुछो भाई भाई तक जो सुभान अल्लाह ऐं हुसैन केर हो हेॾे हर मुंडे जंहिंजो नानू नबियन जो सरदार जंहिंजो बाबो अली कुल वलियन जो सरदार नानू नबियन जो सरदार अली वलियन जो सरदार माओ खातून जन्नत हेॾे हर में जन्नत जे औरतुन जी सरदार अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्नत सोने रसूल फद हसन हुसैन वरी जन्नत जे जवानन जा सरदार अन्या वडे आवाज सां भाई भाई दगणे जो सुभान अल्लाह हुसैन केरा जेके सीने सा लाई रसूल फरमायो अल हुसैन मिन्नी व अन मिनल हुसैन अहब अल्लाह मन अहब हुसैना नबी फरमाता हुसैन मुमा थव मा हुसैन माया अल्लाह भी उन सा मोहब्बत तो करे जेको हुसैन सा मोहब्बत तो करे मां पाण हुसैनिया जेके हुसैनी वेठा बई दगणे जो सुभान अल्लाह वडे आवाज सा हुसैन केरा हेडे हर मुडे जे जो पियो हैदर अली केरो वेड़े व अली तुझी नमाज वडे आवाज लड़ाई दौरान अली से के बुकिए में तीर लगो तीर काहे पियो हुजूर जे गुलाम जो सुनो अली इजाज़त जो त तीर कढो वाह मुझा सुनाली तुझे जवाब था कुर्बान वना छड़ाली फरमायो हुजूर जे गुलामन के पुत्र मां अली जरे अल्लाह जी नमाज पढ़ा पोए मके तीर कढजो हुजूर जा गुलाम ता जो 4 रकात अली नमाज पढ़ी असा पहिरी रकात में अली जे बुकिया मां छके तीर कढयो तडी 4.5 करे अली जे जख्म ते दिनी से खून रुक जीवने जरे अली से नमाज पढ़ी फारग थियो सलाम वराए पुछा पियो करे तीर जी खबर जो अली असा पई रकात में कढी छजो सुन अली सोचे खुदा जो कसम तमा हैदर के खबर ही न पईया अली जी नमाज भी त नमाज अली छके असा तीर कढियो ही तीर बध थी पियो हेॾे हर मुंडे सन अली थोचे जॾहिं अली मां नमाज पढ़ंदो हां त मुंहिंजी नमाज रब जे अर्श जो दरवाज़ो खड़काईंदी आहे अञा बि वॾे आवाज़ ॿई ॿई त करण जो सुभान अल्लाह इहो अली नमाज़ी तवजा आहे पीउ बि नमाज़ी त पुट बि अञा वॾे आवाज़ सां पुट बि वड़े वा करबला वारा साईं सुभाला जो हाल कोन्हे हाँ थकजी पिया थका ना हो तो इमाम हुसैन जे इश्क में ॾाढे जो सुभान अल्लाह मौला जिन बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह कया हिनन के निंड में मौला हुसैन जो दीदार करा रब हिनन के निंड में मौला हसन जो दीदार करा रब हिनन के निंड में गाजी अब्बास हजरत रेडी हर मुंडे मर्दे कलंदर अब्बास सोहने जो दीदार करा रब हिनन के निंड में मौला अली जो दीदार करा अन्या भी वडे आवाज भाई दगणे जो सुभान अल्लाह असा के मारू चंदा तई मुल्ला अली जी तारीफ नाहिन कंदा इमामन के नाहिन केड़ो मौलवी आ जेको अली जी तारीफ न करे हे कुरान मुझे सीने साहे पुरानी जादी वारा अली असान जो वा असा अली जहो जेको अली के नथो मने काफरा जेको पंतन पाक के नथो मने काफरा असा कल बेहोबदार हैदर जा असा जे बेहोबदार हैदर जा अञा भी वडे आवाज भाई भाई देखने जो सुभान अल्लाह मैदान करबला में जालिमन
इमाम हुसैन सुने जो 7 तारीख़ का पानी बंद करें छो बड़े वहाँ सैयद एडा त ज़ालिमन ईज़ा वरन जो ज़ालिमन जे ज़ुल्म खां करबला जी धरती डकियो पई वने पर सैयद जे सब्र में ईमान में लोडुई न पियो अचे डारे जो सुभान अल्लाह अन्या वडे आवाज़ ज़ालिमन जे ज़ुल्म खां करबला जी धरती डकियो पई वने पर सैयद जे सब्र ईमान में लोडुई न पियो अन्या वडे आवाज़ जिसको धोखे से कूफे बुलाया गया जिसको बैठे बिठा के सताया गया जिसके बच्चों को प्यासा रुलाया गया जिसकी गर्दन पे खंजर चलाया गया उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम अन्या भाई थकने जो सुभान अल्लाह अन्या वडे आवाज़ इजन मारी तपी वई भाई बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह अन्या वडे आवाज़ बड़े वहाँ सुना हुसैन पछाड़ी खड़ी थी भैया ज़ालिमन ईज़ा वरन मैदान करबला में इमाम हुसैन संजा भाई भी शहीद कया विया भाइटियो भी शहीद कयो वियो इमाम हुसैन संजा बच्चा भी करबला में शहीद कया विया पछाड़ी खड़ी थी भैया इमाम हुसैन सही सां लड़िया 92 ज़ख्म इमाम हुसैन के ॾिना विया 43 धक तलवारुन जा ॿिया धक तीरन जा नेज़न जा पछाड़ी खड़ी असर जी आई मोजो सुन हुसैन जो फरमाए ओ ज़ालिमो तीर रोकियो तलवारूं रोकियो तीर झलियो तलवारूं झलियो मूंखां परे थियो मूंखां परे थियो मूंखां परे थियो अॼु मूंखे करबला जो तॾो रब जे नमाज़ सां मल्हाइण ॾियो अन्या भी वडे आवाज़ भाई भाई थकण जो सुभान अल्लाह वडे आवाज़ रोकियो तीरन के तलवारुन के परे छो अज करबला जो तडो करबे बला जी जमीन मां सैयद नमाज सा मल्हाया अन्या भी वडे आवाज़ भाई थकण जो सुभान अल्लाह अन्या बुलंद आवाज़ सुहेणो हुसैन करबल में सिर ॾेई जो सुरखरू आहे सुहेणो हुसैन करबल में सिर ॾेई जो सुरखरू आहे सुहेणो हुसैन करबल में सिर ॾेई जो सुरखरू आहे मोॾई मुक़ाबिलो जंहिंजो दुश्मन सां तू बदू आहे संभाला जो हाली कोनी अन्या वडे आवाज़ वाह सुना हुसैन कुर्बान वञा हुसैन जे नाम तां ॾाढे जो सुभान अल्लाह अन्या वडे आवाज़ ओ मूंखे नमाज़ पढ़ ॾियो मूंखे नमाज़ पढ़ ॾियो मूंखे नमाज़ पढ़ ॾियो मुंहिंजो नानो नमाज़ वारो बाबू अली नमाज़ वारो अम्मा खातून जन्नत नमाज़ वारी ज़ालिमो परे थियो अॼु करबला जो तॾो सजदन सां मां मल्हाया वडे आवाज़ ओ ज़ालिमन चयो इब्ने अली पानी पीअण जे लाइ तोखे न मिलियो वुज़ू लाइ पानी न मिलंदी मुंहिंजो सुण हुसैन जे ज़ालिमो तांजी नज़र दरिया फुरात ते आ पर मुंहिंजी नज़र मौला जे क़ुरान ते आ अन्या वडे आवाज़ न जो मूंखे फुरात दरिया जो पानी वुज़ू जे लाइ परवाह कोन्हे मैदान करबला ते हथ मिटी ते हणी ज़मीन ते हणी तयम्मुम जो वुज़ू करे मां सैयद रब जी नमाज़ पढ़ंदुसि अन्या वडे आवाज़
चे मस्जिद में वञण न ॾींदासीं मुसलो न मिलंदी मौजो सुनो सैंद ते आसमान ने निहारियो छा पियो ॾिसण में अचे चे कुछ भी न कारा ककर उफ जा बादल मौजो सुनो सैंद जे ज़ालिमो हिकिड़ो पैदाशी अंधो हूंदो आहे अमी अखियुनि हूंदे अंधा आहियो वॾा न बि न तव्हां आहियो तव्हांखे उफ ते बादल पिया नज़र अचनि फरमाओ हुसैन जाॾे निहारा त मूंखे मसे जा मंबर ऐं महराब पिया नज़र अचनि वॾे आवाज़ सां ॿई दकण जो सुभान अल्लाह होॾे निहार मस्जिद जो महराब काथे आज मां पियो ॾिसां होॾे निहार मस्जिद जूं नीलूं काथे जे मां पियो ॾिसां होॾे निहार जन्नत जा गेट काथे जे मां पियो ॾिसां अवी अखियूं ते अंधायो अॼु जेको अलीअ जो औलाद मंज़र पियो ॾिसां वॾे आवाज़ सां ॿई तकड़े जो सुभान अल्लाह वाह सोना हुसैन कुर्बान वञा अहल बैत निशान ता इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा अन्या भी वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह कुरान जो आशिक़ बुलंद आवाज़ सां अॼु पुरानी जादी वारा रंग जी विया वॾे आवाज़ सां हेॾे हर मुॾे अबा गुलाम होना अहल बैतन जा गुलाम आहियो न हेॾे हर मुॾे सड़ो हुसैन तुम फरमाए ज़ालिमो मूंखे मुसलो न ॾे करबला जी धरती बतूल जे बच्चे जो मुसलो बणबी वॾे आवाज़ शिमर खंजर ॾेखारियो ए हुसैन इब्न अली यजीद जी बैअत न कई हिन खंजर सां सिर धड़का धार कंदुमि मुंहिंजो सुनो हुसैन फरमाए ओ ज़ालिमो मूंखे खंजर ॾेखारे ॾियारियो न वाणू थई खंजर वहाए दिलेर अलीअ जी औलाद आहियां रब्बे मोहम्मद जो कसम तोखे खंजर वहाइण में मज़ो ईंदो मूंखे सिर कटाइण में मज़ो ईंदो तोखे शहीद करण में मज़ो ईंदो मूंखे शहीद थियण में मज़ो ईंदो ज़ालिम मूंखे शहीद करण खां पोइ तुंहिंजे इस्तक़बाल में शाम ऐं कूफे जा दर खुलंदा पर मुंहिंजे इस्तक़बाल में जन्नत जा दर खुलंदा ए ज़ालिमो तव्हांजे इस्तक़बाल में इब्न ज़ियाद पीअंदो पर मुंहिंजे इस्तक़बाल में मुंहिंजो नानू रसूलुल्लाह पीअंदो अन्या भी वॾे आवाज़ सां ॿई तकण जो सुभान तोखे इनाम ॾियण वारो इब्न ज़ियाद हूंदो मूंखे इनाम ॾियण वारो अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह शहीदन के इनाम केर थो ॾे ॻाल्हाईंदा हलो मूंसां बुलंद आवाज़ सां हे जे मांखे सदर ॾिनो इनाम ॻोठ जे रईस वॾेरे वाह शहीदो जिन खे रब पाण थो इनाम ॾे वॾे आवाज़ सां ख़ैर फरमाए तो फौलाइक मल्लज़ीना अनअमल्लाह सुभान अल्लाह जो हाल ही कोन्हे अन्या वॾे आवाज़ अनअमल्लाह अलैहिम मिनल नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन अन्या भी वॾे आवाज़ रब फरमाए चईन जमायतन दे इनाम कयम पंजूं पारो निसा थई एक नबियन जी जमात बी सिद्दीकन जी टी शुहदा शहीदन जी चौथी सालिहन ॾाढे जो सुभान अल्लाह हेॾे हर मुड़े चईन जमायतन तरफ इनाम क्या वाह शहीदो जो शहीदन के नाम केर थो ॾे ॻाल्हाईंदा हलो मूंसां अल्लाह तो दे हर मुड़े वाले बा सोना हुसैन नमाज तो पढ़े सिर सजदे में जालिम खंजर भायो सिर कटजियो धड़ करबला में सिर सईद जो नेज़े दे वधी कबल्ला आलम अल्लाह के नमा
पर क्या तारीख दिल के पछाड़ी सैयद जो सुर नेज़े ते हो ज़बान दे कुरान हो। अन्या भी वडे आवाज ओ पुरानी जाती बारा सैयद सब गुडनो सिर ते खंजर वही वने नमाज न छॾिजो सिर नेज़े ते हुजे मुझे नाने जो कुरान न छॾिजो। अन्या वडे आवाज पानी बंद थी वने शहर शरणों बजी वने छॾे जो पर ज़ालिम जी बैयत न कजो। अन्या वडे आवाज बुलंद आवाज जो सुभान अल्लाह अल्लाह वाह सैयदो इन हाल में सैयद रब जी नमाज न छड़ी। अदा मां तोखां तो पुछां इमाम हुसैन साईं जो तो वुज़ू लाभ पानी बंद हो तुंहिंजो पानी कंहिं बंद कयो आहे? अॼु हेॾो गरम पानी जूं सहूलतूं सर्द पानी जूं सहूलतूं इमाम हुसैन जो मस्जिद में वञण बंद हो तुंहिंजो वञण मस्जिद में कंहिं बंद कयो आहे? उन दौर जूं मस्जिदूं कचियूं निमाज़ी पक्का अॼु मस्जिदूं पकियूं निमाज़ी कचा। अॼु जेके आया हो महराज जो पैगाम अवल आहे त 5 वक्त जा निमाज़ी थींदव निमाज़ी। अन्या वॾे आवाज़ थींदव निमाज़ी। मजे साईं फरमाए महराज वारी रात हिकिड़ी क़ौम ॾेखारी वई हेॾे ॾियारियो आज के जन्म जा दारोगा ऊंधो कयो जन्म जे गुरजन सा पिया मारीन वाह कौमर जूं पई करे उन जो आवाज गॾहनि जे हिंगुन जहिड़ो हो। मुझे सही फरमाए जिब्रील जी अल्लाह जा रसूल कहिड़े ॾाजा ॾुआरी अल्लाह जा रसूल उहे माण्हू थई जेके दुनिया में अबे अम्मा जी इज़त न कंदा हा। सही माउ पीउ जा नाफ़रमान न कयो पंहिंजे माउ पीउ जी नाफ़रमानी। जेके भी वेठा हो अॼु अज़म करे त ॿिए अम्मा जी ख़िदमत कंदासीं उन्हनि जा एहसान जल्दी विसरी वेंदा अथव। उन्हनि जा थोरा उहे महिरबानियूं जीअं आंगुर खां वठी तोखे हलणु सेखारियो जीअं बाताइब ॿोली में तोखे ॻाल्हाइणु सेखारियो जेका अम्मा वात मां गिरह कढी तोखे खाराईंदी हुई तुंहिंजो पीउ तुंहिंजे लाइ मथे ते पलाल ढोईंदो हो हारी हुयो तो ज़मीन ते महिनतूं मज़दूरियूं कंदो हो रोड ते पत्थर कुटींदो हो हेॾे हर मुड़े मज़दूरनि जियां वीचारियूं मज़दूरियूं कंदो हो। अॼु पीउ जा थोरा माउ जा थोरा पीउ जो एहसान माउ जा एहसान घड़ी पल में भुलाए वेठे। हेड़ी बेवफाई पंहिंजे माउ ऐं पीउ सां। ऐं ॿुधो बेनमाज़ी ऐं माउ पीउ जो नाफ़रमान छा चए में बेनमाज़ी ऐं माउ पीउ जो नाफ़रमान रब उन्हनि खे क़ब्र में मैदान मशर में त सज़ा मिलंदी पर अल्लाह उन्हनि खे दुनिया में ई बुछड़ो थो करे। माउ पीउ जे नाफ़रमान खे त दुनिया में सज़ा थी मिलेव। असां अखियुनि सां माउ पीउ जा नाफ़रमान ॾिठा आहिनि हिन जहान में ज़लील थींदे खुदा जो कसम खणी थो चवां। तवजो आहे कई फ़क़ीर रहम अची वेंदो आहे अचे फ़क़ीर 10 रुपया थी दुआ कजां अचे ही 50 अथई माण्हू चवंदा आहिनि चन्ना साहब के फ़क़ीर खे ख़ैर मुंहिंजो ही फ़क़ीर न आहे जे मौलाना ही फ़क़ीर आहे हे माउ पीउ जो पिटल अथई दुनिया दौलत वारो हो ऐश इशरत में माउ पीउ जी जेका भी दौलत हुई तबाह करे छॾी ऐश परस्ती में पिनंदो थो वतई हिन खे माउ पीउ जी बददुआ ॾिनल अथई। माउ पीउ जा नाफ़रमान असां पिनंद ॾिठा आहिनि माउ पीउ जा नाफ़रमान असां दुनिया में दरबदर थींदे ॾिठा आहिनि। माउ सॾु करे त जीउ चवंदा करियो छा चवंदा वॾे आवाज़ सां माउ सॾु करे त जीउ चओ पीउ सॾु करे त जीउ चओ बेहया तोखे कोई हया कोन्हे जो पीउ तो सॾु करे त पीउ जे नाले तो चए पोड़े मां फासी वियो आहियां जॾे मां फासी वियो आहियां अंधे मां फासी वियो आहियां। अॼु तोखे एबन कढण जे लाइ पीउ मिलियो आहे दोस्तनि खे लक़ब ॾेई छॾींदा आहियो तर जे रईस खे तर जे वॾेरे खे लक़ब ॾेई छॾींदा आहियो। अल्लाह अकबर असां वटि ईंदा आहिनि चन्ना साहब हथ खण
त अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल करे। अरे चने जे दुआ के केड़ी ताकत, वड्डे में वड्डा बुजुर्ग, वड्डे में वड्डा तहांजा पीर हन, वड्डे में वड्डा तहांजा मुर्शिद हन, त पंहिंजा माउ पीउ अथव। माउ पीउ खां मथे को मुर्शिद नाहे, माउ पीउ खां मथे को पीर नाहे। अॼु जेके वेठा हो कहिड़ा कहिड़ा हो जेके पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कंदा, अञा वॾे आवाज़ कंदा ख़िदमत। त अल्लाह जी क़ुरान मजीद में समझायो अबे अम्मा जे बारे में, क़ुरान जिन खे वणे ॾाढे जो सुभान अल्लाह, अञा वॾे आवाज़ सां क़ुरान में फरमातो व कज़ा रब्बुका अल्लाह अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तन्हरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। अन्या भी वडे आवाज सुभान जो बुलंद आवाज बड़े आवाज कुरान में फरमाए मुझे हबीब है मुझे कुरान पढ़ी समझाए इबादत एकड़े मल्ला हाजी कर ए नंबर में अबे अम्मा सा भलायूं कर एहसान कर ओ मुझा प्यारा पैगंबर अबे अम्मा के धक्को त न हणन उनके घरे पाल मत न वठ पर मुझे हबीब गारियूं त न ॾियन पर मुझा सुना उफ़्फियूं वला तन्हरहुमा उफ़ भी अबे अम्मा के न कर अबे अम्मा की ज़ियारत कर चमंदुस मलाइकन के लिखो सगीरा गुनाह माफ़ कया थमास अबे अम्मा ने मुर्की निहार चमंदुस मलाइकन के लिखो बाने हज कयो मारा कबूल कयो। अन्या वडे आवाज़ हज जड़ी दुखी इबादत अबे अम्मा ने प्यारा सा निहार हज जड़ी दुखी इबादत जो सवाब घर वेठे मिली वेंदी। अञा वडे आवाज भाई भाई दकने जो सुभान अल्लाह ओलन का कदर पुछो जगे पो कोने जगे अम्मा कोने ईद जो निहारवा हुजूर अचनदा मासूम बारा लिंग मिट्टी से भरिया प्यान हुजूर जी नजर पया साईं ने वेझो आया पुट केर हई रोई तो जवे या रसूल अल्लाह मां से यतीम है अपो कोने जको कुलन दे खणी घुमाए अम्मा कोने जेका मुखे तड़े कराए सिंगार कराए हर को यतीम का नफरत जो करे सागो गालन दिला तैयार कोने हुजूर जी नजर जो यतीम थे पया डेनन मां पानी जन्नार वही आया अब्बा जे तू यतीम है मां मोहम्मद भी यतीम है पुट मखलूकात में यतीम जी पर घोर लहन वारो मां मिठड़ो मोहम्मद अरबी है यतीम के घर खणी आया अम्मा आयशा की नबी सजवा ओ मेरा लबैक अल्लाह रसूल ही बचड़ो यतीम अपो कोने